नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में खबर ॾींदा हलूं त ओॿावड़ो जी रवासी रेड़ो हलाईंदड़ पौरियत जी धीउ फौजिया सां अॻूणे बासर मुड़ुस मुनीर बोज़दार ॾेरनि ऐं संदसि साथियुनि जे ॾाढ तलाक बावजूद संदसि मथां हमलो करण ऐं तशद्दुद करे ज़ख़्मी करण ऐं अगवा करण जी कोशिश मामूल बणियल आहे। पुलिस बि टकनि एवज़ बासरनि जी वंगार बणिजी कानून ऐं अदालत बणियल आहे। हिननि ग़रीबनि SSP उमर तुफ़ैल खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। रमज़ान, सदाम, शबीर, मुनीर सब हुया। मूंखे कुटियो अथनि, मारियो अथनि, वरी सुबुह पुलिस वठी आए मुंहिंजे अबू खे अगवा करे विया आहिनि। असांजो हक़ करे कानून ना हक़ कंदो, असां सां ज़ुल्म कंदो आहे। मां बि पेश थींदमि, शीशिन कोर्ट वेंदमि, सखर वेंदमि, मां बि कोन छॾींदमि। न मुंहिंजे पीउ खां कोई वधीक, न मुंहिंजे भाउ खां कोई वधीक। मां सां ज़ुल्म आहे, मां सां ना हक़, मां सां हक़ करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।